नाज़रीन ख़बर शामिल कयूं था डेली रातो न्यूज़ कराची जे ब्यूरो चीफ मंसूर चांडियो मुताबिक़ कुछ ॾींहं पहिरीं हिंगोरजा जे प्रेमी जोड़े सुहरा ब्रोही ऐं इम्तियाज़ ब्रोही मली जी अदालत में पहुची पसंद जी शादी करे छॾी जंहिंखे खां पोइ प्रेमी जोड़े सुहरा जा वारिस जंहिंमें सुहरा जो वालिद अमीर बख्श ब्रोही ऐं औरंगज़ेब ब्रोही शौकत ब्रोही नबी अहमद ब्रोही ऐं ॿिया सुहरा ऐं इम्तियाज़ ब्रोही खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुतमार धमकियूं ऐं अफ़वाह जूं ग़लति इल्ज़ाम तराशी हणंदे ज़हनी टॉर्चर करण ते मजबूर कंदे जंजाल करे छॾियो। उन मौक़े ते प्रेमी जोड़े सहाफ़ियुनि अॻियां ॾाहींदे चयो त असां आकिल बालिग़ आहियूं मलीर जी अदालत में कानून मूजिबि हक़ निकाह कयो आहे न असीं अगवा थिया आहियूं न कंहिंखे अगवा कयो आहे। इम्तियाज़ ब्रोही वधीक ॿुधायो त मुंहिंजी ज़ाल सुगरा जा वारिस मूं ते ग़लति इल्ज़ाम हणी रहिया आहिनि त मूं सुगरा खे हथियारनि जी ज़रूरत ते अगवा कयो आहे जंहिंमें का सदाकत कोन आहे। वधीक उन हवाले सां प्रेमी जोड़े चयो त मुंहिंजो नालो सुगरा असांजी अम्मी चवंदा मुंहिंजो भाउ चवंदा चयो अगवा कयो इम्तियाज़ मूंखे अगवा कोन कयो आहे। असां कोर्ट में निकाह कयो रज़ा ख़ुशी सां आयो आहे। असां वॾी आहे नंढी न आहे इम्तियाज़ सां शादी कयो आहे तंग चयो न चवनि तंग असां न कजो पुलिस चए इम्तियाज़ मां के भाउ के तंग न कजो असांखे तंग कंदा असां कोर्ट वेंदासीं। असां पंहिंजे पसंदि जी शादी कयूं असांजे इल्ज़ाम बि हणिया आहिनि ठीकु आहे न असां पंहिंजे पसंदि सां शादी कयूं कोर्ट में ठीकु आहे न उहो जेको असांखे बयानु ॾिनल आहिनि चवनि की मां अगवा कयो आहियां मां हिनखे अगवा कोन कयो आहियां सही आहे न असां पंहिंजे पसंदि सां शादी कयूं जी हा पुछा कयोसि भली न न जी जी हा हाणे जेको धमकी ॾियनि था असांखे नबी अहमद आहे हिन जे पीउ आहे इहे सभु असांखे धमकी ॾींदा आहिनि मारण जो इन्हनि खे असां गुज़ारिश कयूं था अगरि असांखे तंग कंदा आहिनि पुलिस वारा असां कोर्ट में वञी एफ आई आर कंदासीं केस दाख़िल कंदासीं ठीकु आहे न असांखे तंग न कयो महिरबानी कयो असांखे इंसाफ़ु खपे पुलिस वारनि जा।